अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला। मौजू कहाणी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली घाटो नुक़सान थियण, शराब खौफ। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, भलाई उमेद। जुञ सिराब। पान नंबर 102। वही हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन नाज़िल थियो, फरमायो ऐ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चयो उन्हनि खे त मुंहिंजो परवरदिगार बहितर ॼाणे थो, मगर थोरा माण्हू, लिहाज़ा उन जे बारे में उन्हनि माण्हुनि सां बहस न करियो, सवाइ हिन क़दुरु त जेतिरो तव्हां वटि वही आई आहे, ऐं न उन जे बारे में पुछा ॻाछा करियो, यानी त यहूद ऐं नसारनि सां। ऐं फरमायो उहे माण्हू गार में 309 साल यानी 309 साल सुठा पिया हुआ। चयो उन्हनि खे अल्लाह ई ॼाणे थो त केतिरा ॾींहं गार में सुठा पिया हुया, ऐं अल्लाह ई ज़मीन आसमान जे पोशीदा शयुनि खे शयुनि जो ॼाणंदड़ आहे। जंहिं वक़्तु उन्हनि नौजवाननि असाबे कैफ़ गार में पनाह वरिती त दुआ घुरी, ऐं असांजा पालणहार, ऐं असांजा पालण वारा, असांखे पंहिंजे तरफ़ां रहमत फरमा, रहमत अता कर, ऐं असां लाइ इहो अमर मुहैया कर जो असांजे रशद इस्लाह जो बास थिए। ईअं मनकूल रिवायत आहे, असाबे अख़ूद जे अहले हबशा जे यमन वारनि सां जंग करण लाइ उभारियो हुयो। इहो ज़ूनवास हुयो, बादशाह ने हमीर में आख़िरी बादशाह हुयो, जंहिं जो दीन यहूदा इख़्तियार कयो हुयो, ऐं हमीर जो कबीलो यहूदी थी वियो। उन संदसि नालो यूसुफ रखियो हुयो। उन ज़माने ताईं उन दीन ते अमल कंदा हुआ। माण्हुनि उनखे इतलाह ॾिनऊं त हिकु गिरोह बनी नजार जो दीन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते अमल करे थो। हक़ीक़त में दीन हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जो बाक़ी हुयो, इंजील जे अहकाम ते अमल कंदो हुयो। उन्हनि जे सरदार अब्दुल्लाह बिन यामन हुयो। ज़ूनवास जे ख़ुशामदनि ॾिठो, ज़ूनवास खे नजरान ते हमिलो करण लाइ उभारियो त इहो उन्हनि खे बर्बादु करे ऐं माण्हुनि खे दीन यहूद क़बूल करण ते मजबूर करे। उन इनकार कयो, पर तमामु घणो उनखे मजबूर कयो। ज़ूनवास ज़मीन ते खड़ा खोटाया, बार उन में काठियूं विधाई, कपाटाई, उनखे बाहि ॿधियारियाई, ऐं घणनि माण्हुनि खे उन बाहि में विधाई। घणनि माण्हुनि तलवार सां क़त्ल कयाई। बैज़ खे अहिड़ी तरह इज़तूं ॾिनाई, ॾेई मारे छॾियाई, ऐं उहे मरी विया। मलऊं थियो। असाबे अख़ूद मरी विया या मलऊन थियो। असाबे अख़ूद जंहिं हिकु तमामु वॾो गार ज़मीन में खुटायो हुयो, उन गार में बाहि भड़का ॿारियाई हुई, जंहिंजा शोला बुलंद हुया। जंहिं वक़्तु उहे बाहि जे भर में वेठा हुआ, जेको सलूक ईमानदारनि सां कयो हुयो, उन जा गवाह या बादशाह जे साम्हूं गवाही ॾींदा या क़यामत जे ॾींहुं गवाही ॾींदा। उन्हनि जा आइज़ा ख़ुदि उन्हनि जी गवाही ॾींदा। ख़ुदावंद आलम अहले हबश ते उन्हनि मां हिकु पैगम्बर मबूस कयो। उन्हनि माण्हुनि उन पैगम्बर जी तकज़ीब कई। पैगम्बरनि जे घणनि साथियुनि खे क़त्ल करे छॾियो। पैगम्बरनि खे ॿियनि संदसि साथियुनि समेत क़ैद कयो ऐं ज़मीन में खॾा खोटाया। उन्हनि खे बाहि भराए छॾियाऊं। ऐलान करायो त हिन पैगम्बर जे दीन जा मुनकर थियो ऐं उन खां जुदा थियो। जेको जुदा थींदो उनखे अमान मिलंदो। इहो ॿुधी घणा माण्हू संदसि पैगम्बरनि खां फिरी विया, बाक़ी घणे में बाहि में विझी छॾियो। मजूसनि जो ईमान हिकु किताब ते हुयो। उन्हनि जो हिकु बादशाह बि हुयो। हिकु ॾींहुं इहो बादशाह मस्तु थियो।
खाई पी मस्तु थियो। संदसि माउ भेनरुनि सां संदसि माउ भेणनि धीअनि सां ज़िना कयो। जॾहिं होश में आयो त इहो अमल हुनखे गवार महरूम थियो, नागवार महरूम थियो। पर हिन माण्हुनि खे चयो इहो फ़ैल संदसि जाइज़ ऐं हलाल आहे। माण्हुनि हुनखे क़बूल कोन कयो, इनकार कयो त उन खॾा खोटाया, उन में बाहि रोशन कराई ऐं उन्हनि माण्हुनि खे उन में विझी साड़े छॾियो। रिवायत आहे त स्वाबे हुदूद 10 माण्हू हुया जिन खे बाहि में साड़ियो वियो। उन मजूसिन जे बादशाह चयो अगरि मुंहिंजो अमर क़ाबिल क़बूल हुजे त मञियो, वरन जो चाहियो उहो करियो। इहो ॿुधी शहर जा सभई माण्हू आया। बादशाह उन्हनि खे चयो ख़ुदा सभिनी मख़लूक़ खे हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा अलैहिस्सलाम जिन मां पैदा कई, माण्हुनि चयो इहो सचु आहे। बादशाह चयो हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजूं छोकिरियूं पंहिंजे छोकिरनि सां तजवीज़ ज़रूरु कयूं त मूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जी सुनत ते अमल कयो आहे। माण्हुनि चयो ए बादशाह तूं सच चयो, तुंहिंजो दीन हक़ इहो ई आहे। उन ते सभई राज़ी थिया ऐं पाण में अहद कयो निकाह मुहर्रम सभई हलाल आहे। ख़ुदा वटां उन्हनि वटां उहो किताब खणी वियो। मनक़ूल आहे त जाहिलियत में जे ज़माने में अहले अरब दीन हनीफ़ इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जे नज़दीक तर हुया बनिस्बत मजूसन जे। मजूस तमामु पैगम्बर जा मुनकर हुआ, किताब मोजज़ात खां इनकार कंदा हुआ, पैगम्बर जे आसार ऐं सुनत ते कहिड़ी तरह बि अमल कोन कंदा हुआ। उन्हनि गुज़िरियल ज़माने में 300 बादशाहनि खे क़त्ल कयो। मजूस गुस्ल जनाबत कोन कंदा हुआ, अहले अरब गुस्ल जनाबत कंदा हुआ। गुस्ल जनाबत ख़ासि तौर ते हनफिया इब्राहिम मजूस कंदा हुआ। मजूसी तहर कोन कंदा हुआ, अहले अरब तहर कराईंदा हुआ। मजूस संदनि मर्दनि खे गुस्ल कफ़न कोन कंदा हुआ, अहले अरब गुस्ल कफ़न कंदा हुआ। मजूस संदनि मर्दनि खे झंगलनि ग़ारनि तालाबनि में छॾींदा हुआ। मजूस संदनि मुर्दनि खे झंगलनि ग़ारनि तालाब में छॾींदा हुआ। पैगम्बर जी सुनत हुई त पहिरीं सभिनी खां क़बर खोटी तयारु कई उहा हज़रत आदम जिन जी हुई। मजूसी माउ भेण धीअरुनि सां निकाह हलाल ॼाणंदा हुआ ऐं कुफ़ारे अरब हराम सम्झंदा हुआ। तौरेत इंजील जे ख़ुदा जो किताब सम्झंदा हुआ। अहले किताबनि खां मसाइल दरियाफ़्त कंदा हुया। अरब तमामु तफ़रीक़े ज़िंदगी में दीन हक़ जे नज़दीक हुआ। उहे माउ भेण धीअ सां निकाह कोन कंदा हुआ। हज़रत आदम, हज़रत नूह, हज़रत इब्राहिम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम तमामु पैगम्बरनि उन्हनि खे हराम कयो आहे। रिवायत मनक़ूल आहे त अल्लाह खां हज़रत जर्जीस खे पैगम्बर बनाए शाम जे हिकु बादशाह ते मबूस थियो। उहो बुत जी परतिश कंदो हुयो। हज़रत जर्जीस चयो ए बादशाह मुंहिंजी नसीहत क़बूल कर। बादशाह पुछियो किथे जो रहण वारो आहीं? हज़रत जर्जीस फरमायो रूमी आहियां ऐं फ़लस्तीन जो रहण वारो आहियां। बादशाह हुकुम ॾिनो त हज़रत जर्जीस खे क़ैद करियो। हज़रत जर्जीस तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, गज़ब कयो, इज़तूं हद दर्जे खां बि घणियूं ॾिनियूं ऐं पोइ बादशाह जे हुकुम सां हज़रत जर्जीस खे टुकड़ा टुकड़ा करे खूह में विझी छॾियो। बादशाह मजलिस ऐश सुरूर सां आरास्ता करे शराब कबाब में मशगूल हुयो। उन वक़्तु ख़ुदा ख़लाक़ आलम खां हुकुम ॾिनो त ही कारो ककर उथियो ऐं खेवण चमकण लॻी, ज़मीन ऐं पहाड़ लरज़ण लॻा। हीउ ॾिसी माण्हुनि में ख़ौफ़ थियो, घणा त डप खां मरी विया। पोइ ख़ुदा हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम जिन खे हुकुम ॾिनो इहो उन खूह ते आयो ऐं सॾु कयाई
ऐं जर्सीस उठ, उथी बीहो ख़ुदा जे कुवत सां गॾु जंहिं तोखे पैदा कयो। इहो ॿुधी हज़रत जर्सीस अलैहिस्सलाम ज़िंदह थियो, उथी बीह रहियो। हज़रत मीकाईल हज़रत जर्सीस जिन खे खूह मां ॿाहिरि कढियो ऐं चयो सब्र कर, सवाब इलाही जी ख़ुशख़बरी तोखे हुजे। हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम हज़रत जर्सीस खे उन बादशाह वटि वठी आयो, वठी पहुतो ऐं चयो ख़ुदा मूंखे तुंहिंजे तरफ़ आहे मोकिलियो। मुंहिंजे ज़रिए टोटे हुजर तमामु करे इहो ॾिसी बादशाह जे लश्कर जे सिपह सलार चयो, आऊं तोखां ख़ुदा ते आऊं तुंहिंजे ख़ुदा ते आऊं तव्हांजे ख़ुदा ते ईमान आणियां थो जंहिं तव्हांखे मरण खां पोइ वरी ज़िंदह कयो, ऐं गवाही थो ॾियां त इहो ख़ुदा अलाह हक़ आहे, उन खां अलावा जेतिरा बि ख़ुदा उहे बातिल आहिनि। उन सां गॾु 4000 माण्हुनि ईमान आंदो ऐं हज़रत जर्सीस जे जिन जी तस्दीक़ कई। बादशाह सभिनी खे कहर ग़ज़ब में मारे छॾियो, घणेई क़िस्म जूं तकलीफ़ूं ॾिनियूं, उन्हनि खे अज़ियतूं ॾिनियूं। रिवायत में आहे त तब बिन हिसाम जॾहिं मदीने में आयो त 350 यहूदियुनि खे क़त्ल कयो ऐं चाहियो मदीने खे बर्बाद करे। त हिकु यहूदी हो, उनजी उमिरि 250 साल उमिरि हुई। उन चयो ऐं बादशाह तुंहिंजो अहिड़ो ज़ुल्म कोन हलंदो, इहो उमिरि बातिल लॻे क़बूल थो करी, जो उमिरि बातिल लॻे क़बूल उन उमिरि बातिल लॻे उमिरि बातिल लॻे क़बूल थो करी ऐं ग़ज़ब में माण्हुनि खे क़त्ल थो करी। तूं हिन शहर खे बर्बादु करे कोन सघंदे। त ब पुछियो छो कोन करे सघंदुसि? यहूदीअ चयो इन लाइ त औलाद हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम मां हिकु पैगंबर थींदो, उहो हिजरत करे अची हिन शहर में ईंदो। इहो ॿुधी ताबिया माण्हुनि खे क़त्ल करण खां बाज़ आयो ऐं मके में आयो ऐं कैदे खे लिबास पारायो, उन्हनि माण्हुनि खे खाधो खारायो ऐं चंद शहर पढ़ियाई जिन जो मज़मून हुयो, ऐं गवाही थो ॾियां त अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ उहो ख़ुदा जे तरफ़ां पैगंबर आहे, जो ख़लक़ खे पैदा करण वारो आहे। अगरि आऊं उन ज़माने में बाक़ी रहियुसि त उनजो वज़ीर थी उनजी मदद कंदुसि। ईअं जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन खे मलाइकनि खे अल्लाह रब्बुल आलमीन सजदे जो हुकुम ॾिनो हुयो, इब्लीस सजदो कोन कयो, ख़ुदा अलाह जे हुकुम जी नाफ़रमानी कई। हारूट ऐं मारूट 2 मलाइक हुआ, 2 फ़िरिश्ता हुआ, ईअं हुयो।